अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन रेडियो नेटवर्क गढ़ी यासीन ऐं मां आहियां शाहीन सिंधी। अॼु असीं शिकारपुर खां वञी रहिया आहियूं सिंध जे मारूफ़ सूफ़ी शाइर हज़रत बुढल फ़क़ीर उनड़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ॾांहुं। हीअ आहे कोयटा रोड। कोयटा रोड खां असां वेंदासीं ॻोठ लोडरा ऐं लोडरनि खां पोइ जेको आहे असीं हज़रत बुढल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते पहुचंदासीं। लोडरा ॻोठ शिकारपुर खां तक़रीबन 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। सिंध जे मारूफ़ सूफ़ी शाइर हज़रत बुढल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते पहुचण जे लाइ लोडरनि खां पोइ हिकु लिंक रोड निकिरे थो। साईं जी दरगाह ते तक़रीबन 2 किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे। चोही शाख जे साॼे कप ते हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे जंहिंजो पुराणो नालो त बख़्शू उनड़ हुयो, पर हाणे साईं बुढल फ़क़ीर जी दरगाह सां मशहूरु आहे ऐं सॾियो वञे थो। हीउ ॻोठु तक़रीबन 1 सदी पुराणो ॻोठु आहे। जिते सिंध जो मारूफ़ सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग बुढल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह रहंदो हुयो। ऐं साईं जी विलादत जो साल 1885 आहे। तक़रीबन 8 सालनि जी उमिरि में साईं खे संदसि वालिद बुज़ुर्गवार खेसि ॻोठ जे मकतब में विहारियो, पर खेसि इहा फिज़ा रास न आई ऐं पोइ संदसि वालिद हिन खे ढोर चाढ़णु ॾिना ऐं ढोर चाढ़ण दौरान ई खेसि इश्क़ अलस्ती जो रंग लॻी वियो ऐं दुनिया खां लातालगीअ वारी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। ऐं हिन रंग में ई साईं शाइरीअ जो आगाज़ कयो। सुर संगीत जी ॼाण न हूंदी बि साईं यकतारो खणी ॻाइणु शुरू कयो। हिन पहिरियों कलाम जेको यकतारे ते चयो तंहिंजा ॿोल हुया: सुगड़ो मोटी यार तोखे वेठा सारियूं, सच जी सुर्क वहे का प्यारियूं। हज़रत बुढल फ़क़ीर साईं जन पाण सादी तबियत जा मालिक हुया ऐं साईं जन इन ख़्याल जा मालिक हुया त जेको कुझु पाण वटि हुजे इहो ग़रीब ऐं मिसकीननि खे खाराइजे। जॾहिं बुढल साईं खे शादी करण लाइ चयो वियो त इनकार करे छॾियऊं। पोइ खेसि पीर अली सरवर शाह खां चवरायो वियो ऐं पोइ साईं जन राज़ी थिया। साईं खे ॻोठ मां ई शादी कराई वई। साईं खे 3 पुट ऐं 2 न्याणियूं थियूं। साईं जे वॾे नीगर जो नालो हुयो फ़क़ीर अब्दुल हकीम नगरधणी बादशाह, जेको जवानी में ई पुरको मटाए वियो। ॿियो नंबर पुटु साईं मस्त मुक़ीम ऐं 3 नंबर साईं फ़क़ीर अब्दुल करीम जन आहिनि। सिंध जो ही सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत बुढल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह 12 अक्टूबर सन 1939 ऐं बमुताबिक़ 358 सन हिजरी ऐं 27 शाबान ख़मीस ॾींहुं हिन फ़ानी दुनिया खे अलविदा चई विया। हीअ हुई सिंध जे सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत बुढल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जे बारे में मालूमाती वीडियो।
हाणे शाहीन सिंधीअ खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नई ऐं मालूमाती वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह सोणे जे हवाले।